रहो हलाल बूटियूं हराम। चवन था त मकतब जे शागिर्दन घिटीअ मां हिक पाड़ेसिरीअ जी कुकड़ फासाए उस्ताद जे घर मोकिले ॾिनी। जॾहिं उस्ताद खे इहा ख़बर पई तॾहिं शागिर्दन खे सख़्त तंबीह कयई। शागिर्दन चयुसि त साईं कुकड़ पाण ई मकतब में आई, शायदि धणीअ अव्हां लाइ मोकिली आहे। उस्ताद चयो त न बाबा न, मूंखे हराम न घुर्जे। शागिर्दन चयो त उस्ताद साहिब भला हीअ कुकड़ कंहिंखे ॾियूं? उस्ताद चयो तव्हां घिटीअ में वञी शरीयत मुताबिक़ ज़ोर सां 3 भेरा चओ त कंहिंजी आहे हीअ कुकड़। जेकॾहिं टिनी भेरनि सां को मालिक पैदा नथो थिए त पोइ चइबो त मोकिली आहे। शागिर्दन घिटीअ में वञी कुकड़ खे हथ में झले मथ भरो खणी 3 भेरा चयो कंहिंजी आहे हीअ कुकड़, मतलब कंहिंजी ज़ोर सां चयऊं ऐं हीअ कुकड़ आहिस्तगीअ सां। टिनी भेरनि सां किथां बि आवाज़ न आयो। पोइ कुकड़ खे हलाल कयऊं। उस्ताद घर वारनि खे चयो त मुंहिंजे भाङे में मोकिलियल बोड़ में बूटियूं न विझजो, बाक़ी रहो जाइज़ आहे, सो भली हुजे। शागिर्दन उस्ताद जी इहा फतवा ॿुधी तॾहिं हिकिड़े शागिर्द चयो त रहो हलाल ऐं बूटियूं हराम। हिक रिवायत मुताबिक़ उस्ताद चयो त जेकॾहिं बूटी पाण ॾोईअ ते चढ़ी पवे त उहा जाइज़ आहे, बाक़ी सायो करे न ॾिजो। दोस्तो इन बारे में तव्हां छा पिया चओ? कमेंट सेक्शन में ज़रूर ॿुधाइजो ऐं पंहिंजे अहिड़नि दोस्तनि खे मेंशन बि ज़रूर कजो।